अॼु अरबा जे ॾींहुं फ़ैसिला हुआ जंहिंमें ख़लीफ़ो क़ासिम, ख़लीफ़ो डॉक्टर हाशिम ख़ासकेली, वॾेरो दरिया ख़ान वसाण, अली गुल वसाण, साईं बख़्श वसाण, हाजी आसिफ़ वसाण मौजूदु हुआ। फ़ैसिलो करे धुरियुनि खे पाण में खीर खंडु करे ऐं भकुर पाराया विया। चेयरमैन फ़ैसिला कमेटी फ़क़ीर सईद ख़ान निज़ामाणीअ जी रईस अफ़ज़ल ख़ान संजराणीअ सां मुलाक़ात। हुर जमायत जो मुअज़्ज़िज़ अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर हाजी ख़ुदा बख़्श राजड़ जी MPA हाजी ग़ुलाम दस्तगीर राजड़, रईस फ़रीद अहमद मरी ऐं ॿियनि सां मुलाक़ात। MPA हाजी ग़ुलाम दस्तगीर जी फ़क़ीर इस्माइल महर सां मुलाक़ात। उन मौक़े ते मास्टर मलिक शेर, मोहम्मद मुबीन दरस्त ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। ख़लीफ़ा सुरो फ़क़ीर महर, दावत संगत सुरो, फ़क़ीर फ़र्क़ जमात अली गौर महर जी मुलाक़ात। सरो फ़क़ीर अली गुल जे कमनि जी तारीफ़ कई।